नाज़रीन तव्हां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। निगरान सिंध काबीना में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ अरबे रुपए जी फुरलुट ते बेवसी ज़ाहिर करे छॾी। सिहत वारे वज़ीर संदसि ॼाण खां सवाइ सेक्रेटरी सिहत मार्फत थींदड़ कमनि ते सवाल उथारे छॾिया। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ चीफ इलेक्शन कमिश्नर वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में शिकायत कई वई आहे त सरकार वटि इस्पतालुनि खे ॾियण लाइ करोड़ रुपया नाहिनि ऐं एनजीओस खे अरबे रुपया जारी कया पिया वञनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾियूं पिया। निगरान सिंध काबीना में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ अरबे रुपए जी फुरलुट ते बेवसी ज़ाहिर करे छॾी। सिहत वारे वज़ीर संदसि ॼाण खां सवाइ सेक्रेटरी सिहत मार्फत थींदड़ कमनि ते सवाल उथारे छॾिया। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ चीफ इलेक्शन कमिश्नर वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में शिकायत कई वई आहे त सरकार वटि इस्पतालुनि खे ॾियण लाइ करोड़ रुपया नाहिनि ऐं एनजीओस खे अरबे रुपया जारी कया पिया वञनि। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं। निगरान सिंध काबीना में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ अरबे रुपए जी फुरलुट ते बेवसी ज़ाहिर करे छॾी। सिहत वारे वज़ीर संदसि ॼाण खां सवाइ सेक्रेटरी सिहत मार्फत थींदड़ कमनि ते सवाल उथारे छॾिया। सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद नियाज़ चीफ इलेक्शन कमिश्नर वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में शिकायत कई वई आहे त सरकार वटि इस्पतालुनि खे ॾियण लाइ करोड़ रुपया नाहिनि ऐं एनजीओस खे अरबे रुपया जारी कया पिया वञनि। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, निगरान सिंध काबीना में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि, अपडेट कजो इन हवाले सां। निगरान काबीना में जिते इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि उते सिहत वारो जेको निगरान सूबाई वज़ीर आहे डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ उन अरबे रुपयनि जी जेका फुरलुट आहे उन ते पंहिंजी बेवसी ज़ाहिर करे छॾी आहे। न सिर्फ़ु बेवसी ज़ाहिर करे छॾी आहे बल्कि इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल पारां अरबे रुपयनि जी जेका फुरलुट ऐं इनफरादी जेका ग्रांट आहे उन बाबति संदसि पारां लिखियल ख़त हथ करे वरितो आहे। सिहत वारे वज़ीर निगरान सरकार ऐं में संदसि ॼाण खां बग़ैर जेको सेक्रेटरी सिहत महफ़त थींदे जेके कम आहिनि उन्हनि ते सवाल उथारिया आहिनि। इन हवाले सां चीफ इलेक्शन कमिश्नर उन सां गॾोगॾु वॾे वज़ीर निगरान वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखिया आहिनि ऐं ख़त में संदसि इहो चवणु आहे त अॼोकी काबीना इजलास में सिहत वारे सेक्रेटरी बिना इजाज़त जेडीसी खे ग्रांट ॾियण जे हवाले सां एजेंडा शामिल कराई आहे ऐं सरकार वटि इस्पतालुनि खे ॾियण लाइ करोड़ रुपया बि न आहिनि ऐं उते हिकिड़ी एनजीओ खे अरबे रुपया जारी कया पिया वञनि। सिहत वारे वज़ीर शिकायती ख़त में वधीक चयो आहे त जेडीसी खे गुज़िरियल सालनि में 22 अरब 73 करोड़ 76 लख रुपया कीअं जारी थिया, इहो इंतिहाई अहम ऐं वॾो इंकिशाफ भरियो सवाल आहे जंहिं ते निगरान सिहत वारे वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ टिनी आला जेके इख़्तियारियूं आहिनि उन्हनि खां इहो पुछियो आहे त एतिरी वॾी जेका रक़म जेका 22 अरब रुपया 10 सालनि में जेडी खे जारी कई हुई उनजा कहिड़ा सबब आहिनि ऐं हाणे ॿीहर जेको जेडीसी खे लेबोरेटरी जी मदद में ग्रांट ॾियण जे हवाले सां मुंहिंजे इल्म में आणण खां बग़ैर एजेंडा रखी वई आहे। उन सवालिया ख़त में निगरान वज़ीर इहो चवणु आहे त निगरान सरकार खे एॾी वॾी ग्रांट मंज़ूर करण जो न त इख़्तियार आहे न ई अहिड़ो को जेको कमु आहे जेको इलेक्शन एक्ट 2017 जे सेक्शन 230 मुताबिक़ थी रहियो हुजे। संदसि चवणु त अहिड़नि फ़ैसिलनि सां निगरान सरकार जी न रुॻो बदनामी थींदी बल्कि आङिरियूं खजंदियूं ऐं अणधुरी हुक्मरानी जे हवाले सां सवाल उथंदा। सेक्रेटरी सिहत मंसूर अब्बास रिज़वी पंहिंजे मुंहिंजे ख़िलाफ़ गुमराह करण ऐं मुसलसिल कूड़ खां कमु वठी रहियो आहे। संदसि चवणु आहे त उहो ऑफिस में मौजूदु हुजे थो पर उनजे ऑफिस में मौजूदगी जो जेको जवाज़ जेको आहे उनखे मोकल जे जवाज़ सां ॻंढे हू पंहिंजा कम पंहिंजे अंदाज़ सां करे रहियो आहे। सेक्रेटरी सिहत खाते जी ऑटोमेशन ऐं हेल्थ इंश्योरेंस वारा जेके कम आहिनि उन्हनि में लाॻीतो देर जा सबब करण जा बहाना ॻोल्हे रहियो आहे। अहिड़ी तरह सां मंसूर अब्बास रिज़वी खाते में बहितरी जा जेके कम आहिनि उन में न सिर्फ़ु ॻंढकूं पैदा करण जी कोशिशि करे रहियो आहे बल्कि खेसि बाईपास करे अहिड़ा कम मंज़ूर करे रहियो आहे जितां खेसि न सिर्फ़ु कंहिं क़िस्म जो को आसिरो हुजे। अहिड़ी तरह सां सेक्रेटरी सिहत मुंहिंजी बिना इजाज़त जे शुरू कयल जेके मनसूबा जेके न रुॻो पाण इफ़्तिताह करे रहियो आहे बल्कि गुज़िरंदी हू इस्लामाबाद वियो त संदसि गैर मौजूदगी में हू अहिड़े क़िस्म जो जेको मनसूबो हो हुनजी हुन शुरूआति करे छॾी बल्कि हू जिते मौजूदु हुजे थो त उते हू न सिर्फ़ु लवाए थो बल्कि काबीना जे इजलास में बि बिना पुछाणे जे अहिड़े क़िस्म जो जेके एजेंडाऊं शामिल करण न सिर्फ़ु कानून ऐं आइन जी इनराफ़ी आहे बल्कि सेक्रेटरी पारां प्रोग्राम मैनेजमेंट ऐं हेल्थ सपोर्ट प्रोग्राम बाबति बिना इजाज़त जेका कमेटी जोड़ी वई जंहिंमें पीटी जे हवाले सां उमिरि जी जेका हद 8 साल हुई उन ते शफ़ाक़त जे अमल में बि ख़दशा पैदा कया विया आहिनि। त संदसि चवणु आहे त अहिड़े क़िस्म जी फंडिंग कई वञे थी जेका ख़ासि तौर ते जेडीसी जे पासे हुन इशारो कयो आहे त 22
अरब 73 करोड़ 76 लख रुपया एडी वडी ग्रांट जेका 10 सालन में हिकिड़े निजी इदारे खे ॾिनी वञे थी, उनजे बजाय उनजे मुक़ाबले में जेकॾहिं सरकारी इदारनि खे जिन खे दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी ज़रूरत आहे उन्हनि खे रक़म ख़र्च छो नथी ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा मामला जेके आहिनि उन्हनि ते न सिर्फ़ु ख़र्च आहिनि बल्कि उहे अहिड़ा जेके नुक़्ता उथारींदे चीफ इलेक्शन कमिश्नर, निगरान वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी ॾाढो सवाल थो रखे त अहिड़ा गैर क़ानूनी जेकॾहिं कम कया वेंदा त न सिर्फ़ु इहे सूबे जे अवाम जे हक़नि जी नाराफ़ी थींदी बल्कि सूबे जे अवाम सां ज़्यादती बराबरि अहिड़ा कम कया पिया था वञनि। जी फरा ठीक है, फयाज़ कुरैशी ने अहम ख़बर के बारे में अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।